सुई गैस खां ख़बर शामिल कयूं पिया। निसार अली कुबर जी रिपोर्ट मुताबिक़ सुई गैस में पेट्रोलियम शयुनि जा अघ वधण ख़िलाफ़ मज़दूरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मज़दूरनि फज़ल महमद वीसर, मुमताज़ शर, ग़ुलाम नबी वीसर, अलीगुल शर, मुमताज़ वीसर, आयतुल्लाह लुंड ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त निगरान हुकूमत पेट्रोलियम शयुनि जा अघ रोज़ जे बुनियाद ते वधाए गरीब पौरत मज़दूर तबिके खां जीअण जो हक़ खसे वरितो आहे। गरीब तबिको हिकु वेलो मानी नथो खाई सघे। हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त अवाम पहिरियां ई महांगाई बेरोज़गारी जी चकीअ में पीसिजी रहियो आहे। पेट्रोलियम शयुनि जा रेट वधण सबबि महांगाईअ जो हिकु नओं तूफ़ान पैदा थी वेंदो। पौरत तबिको ॻाटे टोड़ महांगाई सबबि ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी वियो आहे। हुननि निगरान हुकूमत खां मुतालबो कयो त पेट्रोलियम शयुनि जा अघ घटि करे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।